असां मुसलसल 2 ॾींहंनि खां ॻाल्हाए रहिया हुआसीं ख़ैबर पख्तूनख्वा जे वॾे वज़ीर जी ख़ामोशी ते ऐं नेठि जेके असांजा पैनलिस्ट आहिनि उन्हनि जी बि इहा राय हुई ऐं असांजी बि त यकीनन हू पाण मंज़र आम ते ईंदा ॿुधाईंदा त हू 8 कलाकनि ताईं किथे हुआ उते छा कुझु थियो ऐं उनखां पोइ अॻवाणनि जूं जेके गिरफ़्तारियूं थियूं उन ते उनजो को रद्दमल छो कोन पियो अचे या का मफ़ाहिमत आहे वाक़ई उन्हनि खां माफ़ी तलाफ़ी वरिती आहे के ख़ातिरियूं करायूं आहिनि असल सूरत हाल आहे छा ऐं उन ते बि शक थिया पिए पार्टी जे अंदरि बि त किथे हू इस्टेब्लिशमेंट सां मिली त न वियो आहे। सो नेठि उनखां पोइ गुज़िर राति 2 ॾींहंनि जी ख़ामोशी खां पोइ गंडापुर साहिब जेके आहिनि उहे मंज़र आम ते आया ऐं उन्हनि हिकिड़ो त वकीलनि जी तक़रीब हुई उनखे ख़िताबु कयो उन सां गॾोगॾु असेंबली खे बि ख़िताबु कयो न रुॻो असेंबली में हुननि ख़िताबु कयो पर हिकिड़ो ठहराव बि उते जो पेश कयो वियो उन सां गॾोगॾु जेके मुख़्तलिफ़ असेंबली मेंबर हुआ PTI सां तालुक़ु रखंदड़ ख़ैबर पख्तूनख्वा असेंबली जा मेंबर उन्हनि त एतिरे ताईं चई छॾियो जेके मुख़्तलिफ़ वफ़ाक़ी इदारा आहिनि सिक्योरिटी सां रिलेटेड उन्हनि खे चयो वियो त सूबे मां अव्हां हलिया वञो। ॾाढियूं हिकिड़ियूं सख़्तु क़िस्म जूं तक़रीरूं थियूं ऐं ख़ासि तौर ते पाण गंडापुर साहिब जी तक़रीरुनि जो जेकॾहिं ज़िक्र कयूं त उन्हनि न रुॻो इस्टेब्लिशमेंट ते तनक़ीद कई पर उन सां गॾोगॾु पुलिस वारनि खे ऐं जेल जे अमले खे धमकियूं बि ॾिनियूं त हू उन्हनि खां हिसाबु वठंदा। उन सां गॾोगॾु उन नालो वठण खां सवाइ उन्हनि इहो बि चयो त अव्हांजो जेको कमु आहे अव्हां पंहिंजो कमु कयो ऐं आइन ऐं कानून जी ख़िलाफ़ वर्ज़ी अव्हां करे रहिया आहियो अव्हांखे इहो न करणु खपे। उन सां गॾोगॾु जेकॾहिं असीं ॾिसूं त हुननि चयो त मुसलसल असां सां ज़्यादतियूं पियूं थियनि ऐं हुन इहो बि चयो त यादि रखो त सॉफ्टवेयर अपडेट करणु रुॻो अव्हांखे कोन थो अचे असीं बि सॉफ्टवेयर अपडेट कंदा आहियूं ऐं कंदासीं। न रुॻो एतिरो पर उन्हनि इहो बि चयो त एहतसाब रुॻो उन्हनि जो छो पियो थिए जन मुल्क टोड़ियो उन्हनि जो बि त एहतसाब कयो ऐं ज़ाहिर मुल्क टोड़ण जा इल्ज़ाम कंहिं ते लॻनि था अव्हांखे ख़बर आहे। उन सां गॾोगॾु ख़ैबर पख्तूनख्वा में बदअमनी जो उन्हनि हवालो ॾिनो ऐं उन्हनि चयो त हुननि बार बार वफ़ाक़ आॾो इहो मामिलो रखियो पर एपेक्स कमेटी में इहो मामिलो रखियो पर उनखे संजीदगी सां न पियो वरितो वञे जंहिंखां पोइ हाणे हू पाण उन ते क़दम खणंदा ऐं अफ़गानिस्तान जी हुकूमत सां पाण ॻाल्हियूं कंदा उते वफ़द मोकिलींदा ऐं गॾोगॾु जेको आहे सो हुननि इहो बि चयो त इदारनि खे चवां थो त हू पंहिंजो इस्लाह कनि इदारा पंहिंजो इस्लाह कनि ऐं बानी PTI ॾांहुं इशारो कंदे हुन चयो त हुन ॻाल्हियुनि जा समूरा दर बंदि करे छॾिया आहिनि उन सां ॻाल्हियूं थियणु खपनि। सो हीअ जेका ॿोली आहे वंस अगेन उहा आई त समूरी PTI जे मुख़्तलिफ़ अॻवाणनि जी ॿोली असीं ॾिसूं था जीअं गुज़िरियल प्रोग्राम में असां चयोसीं त ज़रिया ॿुधाइनि था त उन्हनि इहो तइ कयो आहे त टकराव वारी जेका पॉलिसी आहे उहा जारी रखी वेंदी ऐं उन्हनि खे लॻे थो त शायदि इहा पॉलिसी उन्हनि जी कामयाबु ईंदी। ऐं जेको गंडापुर बि चयो आहे त जेको जेल में वेठो आहे उन सां ॻाल्हियूं कयो त उनमां बि लॻे थो त शायदि इहा PTI जी पॉलिसी आहे त हू टकराव वारी पॉलिसी खे बरक़रार रखनि त जीअं इस्टेब्लिशमेंट ॿिया इदारा जेके आहिनि उहे दबाव में अची उन्हनि सां ॻाल्हियूं कनि या उन्हनि खे रिलीफ फराहम कनि त छा वाक़ई ईअं आहे ऐं इन टकराव वारी पॉलिसी सां छा इदारा जेके आहिनि उहे दबाव में अची वेंदा PTI खे को रिलीफ मिलंदो न मिलंदो ऐं जेकॾहिं इहा पॉलिसी आहे त छा फ्यूचर में जेके जलसा आहिनि उहे ख़ासि तौर ते असां कल्ह बि ॻाल्हायोसीं अॼु बि उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त लाहौर हुजे पिंडी या कराची उते उहे जलसा थी सघंदा या न। हिकिड़े पासे त PTI जी इहा पॉलिसी आहे टकराव वारी या सख़्तु जेको मौक़िफ़ उन्हनि अख़्तियार कयो आहे। ॿिए पासे ज़ाहिर ॿिया जेके इदारा आहिनि उन्हनि वटि ऐं वफ़ाक़ी हुकूमत वटि बि त ऑप्शन हूंदा उन्हनि वटि कहिड़ा ऑप्शन आहिनि। छा गवर्नर राज लॻंदो ख़ैबर पख्तूनख्वा में जेकॾहिं लॻो त 8हीं तरमीम खां पोइ उहो ज़ाहिर 6 महीननि खां वधीक अरसे ताईं नथो लॻी सघे उते वरी पोइ इलेक्शन थींदा या ॿिया टिया मामला जेके थींदा उहे केतिरा सूटेबल हूंदा।